मुल्क जी मुआशी तरक्की लाइ पाकिस्तान मिनरल्स समेत तकरीब अॼु थींदी। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं परडेही मुल्कनि जा सीड़पकार शिरकत कंदा। हुकूमती इत्तेहादी जमायतन के अगवानन जो निगरान सेटअप लाइ मुशावरती इजलास पीपल्स पार्टी, नून लीग, मुस्लिम लीग काफ, जमहूरी वतन पार्टी और बेन इत्तेहादी जमायतन के अगवानन की शिरकत। हुकूमती इत्तेहाद में शामिल पार्टियन के 2 ॾींहनि में निगरान वज़ीर आज़म लाइ नालो ॾियण जी डेडलाइन। समूरियूं सियासी जमायतूं पार्टी क़यादत सां मुशावरत खां पोइ 2 ॾींहनि में नाला ॾियनि। हुकूमती इत्तेहादिन जे मुशावरती इजलास में फ़ैसिलो। सॼी सिंध में सरकारी ख़ानगी स्कूल्स ऐं कॉलेजिस गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ खुली विया। स्कूल खुलण खां पोइ ॿारनि जो सरकारी प्राइवेट स्कूलनि में अचण जो सिलसिलो शुरू। पहिरें ॾींहं ते तालीमी इदारनि में शागिर्दनि जी हाज़िरी मामूल खां घटि नज़र आई। आर्मी चीफ सां चीन के नायब वज़ीर आज़म की मुलाकात। जनरल आसिम मुनीर और ही लीफेंग विच में मुलाकात दौरान दिफाई सहकार समेत गडियल दिलचस्पी वारन मामलन ते ख्यालन की ॾिवट। ISPR मौजूद मुलाकात दौरान समूरन शोबन में बेतरफ़न लागापन के वधिक मजबूत बनाने वारे अज़म जो इज़हार किया वियो। पाक चीन इक़्तिसादी राहदारी रिथा के 10 साल मुकम्मल। पाकिस्तान चीन विच में मुख़्तलिफ़ मुफ़ाहिम जे यादाश्तनामनि ते सयूं। CPEC जे ॿिए मरहले में पाकिस्तान अंदर ख़ुशहालीअ जे नएं दौर जी शुरूआत थींदी। CPEC तहत $25 अरब खां वधीक सीड़पकारी थी रही आहे। राहदारी रिथा ज़रिए लखे माण्हुनि खे रोज़गार मिलियो। तवानाई बहरान ख़त्म करण में भी CPEC जो अहम किरदार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो CPEC बाबति तक़रीब के ख़िताब। संदसि चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाक चीन दोस्तीअ खे मज़बूत बणायो। ॾुखे वक़्त में साथ ॾियण ते हू चीन जो थोराइतो आहे। चीनी क़यादत पाकिस्तान सां दोस्ती निभाइण में हमेशह किरदार अदा कयो आहे। CPEC चीन और पाकिस्तान की दोस्ती की नई शुरुआत करार। पाक चीन दोस्ती हिमालय का बुलंद और समुंड का भी गहरी है। राहदारी रिथा से खिते में समाजी तरक्की जो नओ दौर शुरू थो है। CPEC तहत पाकिस्तान में रोडन जो जार विछायो वियो है। अर्बन रेलवे और फाइबर ऑप्टिक्स समेत मुख़्तलिफ़ मनसूबन के भी मुकम्मल किया वेंदो। चीन के नायब वज़ीर आज़म ही लीफेंग जो तकरीब के खिताब। संदसि चवणु आहे त CPEC बेल्ट एंड रोड मनसूबे जो हिस्सो है। CPEC की 10 सालन की तकरीब में शरीक थी खेसि तमाम घणी खुशी थी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चीन के ओलहंदे हिस्से के गवादर सां ॻंढण लाइ CPEC जो तसवुरु ॾिनो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के दौर में CPEC के इब्तिदाई मुआहिदनि की शुरुआत थी। CPEC जहिड़ी रिथा अॻूणे सदर के दूर अंदेशी के करे मुमकिन थी। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां CPEC के 10 साल मुकम्मल थियण ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी के भेटा पेश। संदसि चवणु आहे त तारीख़ी CPEC रिथा पाक चीन दोस्तीअ खे वधीक मज़बूत कयो आहे। पाकिस्तान के गेम चेंजर ऐं फ़ख्र जोॻो मनसूबो ॾियण ते क़ौम आसिफ अली ज़रदारी जी थोराइती आहे। सुल्तान कोट में शिकारपुर पुलिस गढ़ी तेगो के कच्चे के इलाके में कार्रवाई करे मुग़वी के बाजियाब कराए वरतो। अशरफ ख़ास खेली के 1.5 महीनो अॻु शिकारपुर में अगवा किया वियो।